सखरन SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर सिंह दुनिया जो हिदायतुनि ज़िले जे हर नंढे वॾे शहर खे ॾोहनि ऐं ॾोहारियुनि खां पाक करण वारे सिलसिले तहत मुख़्तलिफ़ थाणे जे SHOs कार्रवाई करे 9 जवाबदार गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार, चोरी थियल मोटरसाइकिल, चर्स, देसी शराब, गुटको ऐं पाबंदी मढ़ियल सोपारियूं हथ करे मथनि आर्म्स एक्ट ऐं मंशियात एक्ट समेत मुख़्तलिफ़ क़लम लागू करे लाॻापियल थाणनि ते केस दाख़िल करे छॾिया आहिनि। जिन थाणनि जी हदुनि में ॾोहारी गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि में SHO सखरन थाणो अब्दुल वहीद भिट्टो, जाम दातार थाणो, खॾड़ थाणो, तालका नवाबशाह थाणो, बांधी थाणो, तोड़ थाणो, B सेक्शन थाणो, काज़ी अहमद थाणो ऐं बचलपुर थाणो शामिल आहिनि, जिन जे SHOs कामयाब कार्रवाई करे जवाबदार गिरफ़्तार कया। गिरफ़्तार जवाबदारनि में पठान मल्हा, परवेज़ मल्हा, फरीद ख़ानज़ादा, शाह ज़रदारी, ख़मीसो कलहोड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त जवाबदारनि वटां हथ कयल मोटरसाइकिल B सेक्शन जे SHOs मक़सूद अहमद चन्ना, असल मालिक शाहिद सुमरो हवाले कई वई। होॾां SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन दुनियो कामयाब कार्रवाई करे ॾोहारी गिरफ़्तार करण ते समूरा SHOs ऐं संदसि टीम खे शाबाशी ॾींदे कम खे वधीक बहितर करण जूं हिदायतूं जारी कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।